सभिनी खे हक़ मौजूद। सब खां पहिरियां त मां तमामु घणी मुबारकूं ॾियां थो प्यारे दोस्त पंहिंजो खावर खे ऐं सागर कबूलाई खे, जिन तमामु वॾी महिनत सां गॾोगॾु हिन किताब छपाइण में जेका उनजी मुहबत शामिल आहे उनखे बि असां अलॻि नथा करे सघूं। इन महिनत ऐं मुहबत सां हीअ किताब छपायो आहे। ऐं टियों ॾींहुं जॾहिं खावर ही किताब खणी आयो मूं वटि घर ॾे त यकीन ॼाणो त मां उहा ॻाल्हि उनखे त न चई, पर हिते मां उनजो इज़हार कयां थो त खावर जे अखियुनि में जेका ख़ुशीअ जी चमक मूं ॾिठी, यकीन कयो त उहा बेमिसाल हुई। यानी जीअं न ज़िंदगी जेका तमामु वॾी का अचीवमेंट हुजे, को अहिड़ो कमु हुजे जेको उनजी का हसरत हुजे ज़िंदगी जी, उहा पूरी थी हुजे, मां उहा ॻाल्हि खावर जे अखियुनि में ॾिठी। ऐं मां इन करे तव्हांखे तमामु घणी मुबारक ॾियां थो त तव्हांजो हिकिड़ो ख़्वाबु, तव्हांजी हिकिड़ी हसरत पूरी थी आहे। ऐं ख़्वाब, माण्हू ख़्वाब जॾहिं ॾिसंदो आहे, हसीन ख़्वाब ॾिसंदो आहे त उन्हनि खे उन्हनि लाइ सोचींदो आहे त उनजी ताबीर केतिरी हसीन हूंदी। मां सम्झां थो हीउ जॾहिं उन्हनि जे वालिद साहिब जो किताबु आयो आहे सजण कबूलाई जो, त जीअं अॻ में बि हिते पंहिंजो असांजा दोस्त चई विया त उहो पंहिंजे प्रेज़ेंटेशन में बि एॾो ख़ूबसूरत आहे जो माना हिननि कोशिशि कई आहे न, जीअं कंहिं महबूब जो इंतज़ारु कबो आहे, पोइ उनजे राहुनि में गुल विछाइबा आहिनि, हर क़िस्म जी मतिलबात माण्हू कोशिशि कंदो आहे पंहिंजे घर खे सजायां, हसीन बणायां। त माना ईअं सम्झो त हीउ किताब बि जॾहिं हिननि ॿिन्ही भाइरनि आंदो आहे न, त हिनखे उन्हनि वधि में वधि कोशिशि कई आहे त हिनखे हसीन और जमील ठाहियूं। ऐं असां जॾहिं कंहिंखे पेश कयूं त उहो बि ईअं पेश कयूं त उन में असांखे फ़ख्रु महसूसु थिए। ऐं यकीनी तौर ते हीउ फ़ख्रु लाइक़ु कमु आहे तव्हांजो, सचपच। छो त हिन में हिकिड़ो त हिन जी प्रेज़ेंटेशन, उनजी ॻाल्हि कयूं, पोइ हिन जे मवाद ते ईंदासीं। जेका हिन जी छपाई आहे, उनजो मयार आहे, उनजी बाइंडिंग आहे, उनजो टाइटल आहे, उनजो लेआउट आहे। ऐं ख़ासि ॻाल्हि जेका जंहिं ते तमामु थोरा दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि, पर अॻ में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त ॻाल्हाए वियो, उन ते तमामु थोरो तवजो हूंदो आहे असांजे किताब छपाईंदड़ दोस्तनि जो, उहो इहो आहे त हिन में तव्हां ॾिसंदव जो नी मूंखे ख़बर ॾेई वियो आहे किताब, पर यकीन कयो मां हीउ सॼो किताब लफ़्ज़ लफ़्ज़ करे पढ़ी वियो आहियां हिकिड़े ॾींहं में, माना कुझु कलाकनि जे अंदरि पढ़ियो। उनजो सबबु इहो हुयो त हीउ किताब मूं जॾहिं शुरू कयो त मूंखे दिलि चयो त मां हिनखे पढ़ी पूरो कयां। इहा हिन किताब जी ख़ूबी आहे। ॿी ख़ूबी आहे त हिन किताब जे अंदरि ग़लतियूं तमामु घटि आहिनि। प्रूफ जी ग़लतियुनि जा भंडार हूंदा आहिनि माना किताबनि में, पर हिन में तमामु घटि ग़लतियूं आहिनि। पर उनजो सबबु मूंखे जेको मालूम थियो उहो इहो आहे त हिनखे कंपोज़ जंहिं नौजवान असांजे दोस्त कयो आहे, नासिर काज़ी, उहो ख़ुदि ॾाढो ॾाहो नौजवान आहे ऐं ख़ुदि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में कमु करे थो। ऐं हुन बि बिल्कुलु ध्यान सां, ऐं इहे ज़ेरियूं ज़बरूं ऐं आराब जेके जिन जी ॻाल्हि थी उहे हुन ॾिना आहिनि उन्हनि खे, ऐं लफ़्ज़ खे वधीक वाज़े ऐं चिटो करण लाइ। जेतोणीकि असां वटि सिंधी ॿोलीअ जी जेका लिखत आहे उन में ज़ेर ज़बर आराब जी हरू भरू एॾी पाबंदी कोन्हे का, पर वाक़ई बि असांजो जेको नौजवान नस्ल आहे जंहिंखे लफ़्ज़नि जे सही तलफ़ुज़ जी ख़बर न आहे, उन लाइ इहे आराबूं बहरहाल मददगार थियनि थियूं, जेके हिन किताब जी हिकिड़ी यकीनी तौर ते इज़ाफ़ी ख़ूबी आहे। हिन किताब ते ॻाल्हाइण खां अॻ में साईं सजण कबूलाई जे हवाले सां 2-4 ॻाल्हियूं रुॻो मां करणु चाहींदुसि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीअ किताब 30-32 सालनि जे हिकिड़े डिघे वक़्फ़े खां पोइ, डिघी विथीअ खां पोइ आयो आहे। टियों जॾहिं खावर सां मुलाक़ात थी त मां इहा ई ॻाल्हि कई त जॾहिं अरसो गुज़री थो वञे, वक़्तु गुज़री थो वञे, त माण्हू विसरी वञे थो पियो, पर किताब वरी उनखे कनेक्ट करे थो। हाणे हीउ जेको किताब आयो आहे, हिन ते जेका ॻाल्हि ॿोल जो आगाज़ थियो आहे, या ईंदड़ वर्षनि में बि जेकॾहिं कुझु ॻाल्हाइण लाइ हूंदो त उहो हिकु किताब ई हूंदो साईं सजण कबूलाई जे शख़्सियत, छो त शख़्सियत ते बि लिखियलु आहे हिन में, ऐं उनजे फ़न, उनजी शाइरी ऐं उनजे शाइरीअ जे मौज़ूअनि ते ॻाल्हाइण लाइ असां वटि हिकिड़ो जेको सोर्स मटीरियल थी वियो उहो ही किताब थी वियो। त इहा शइ तमामु ज़रूरी आहे। ॿियो इहो आहे त हिन 30 सालनि जी विथीअ खे हिन किताब कवर करे वरितो, ऐं हाणे मज़ीद हिन ते गुफ़्तगू अञा थियणी आहे। ॿी ॻाल्हि त सजण कबूलाई साहिब जे शाइरीअ खां अलावा हुनजी शख़्सियत जा जेके पहलू आहिनि, हिकिड़े उस्ताद तौरु
हिकिड़े समाज सुधारक तौरु। ऐं मूंखे त जॾहिं असांजे सागर ॿुधायो पए त यकीन कयो त मां माना हिकिड़ी अजीब हिकिड़ी फैंटेसी में विञाइजी वियुसि। अजीब हिकिड़ी कहाणी मूंखे महसूसु पए थी। उहा त जॾहिं ॻोठ जा के माण्हू या के ख़ानदान हिक ॿिए सां उन्हनि जे अंदरि टकराव थींदो हो या पंहिंजो हिक ॿिए सां कोसा पइजी वेंदा हुआ त पोइ बाबा जेको आहे उन्हनि वटि राति जो कई वेंदो हो लालटीन हथ में खणी। त मां उनखे थोरो इमेजिन पे कयो त इहो छा माना माहौल हूंदो। इन मां इहो ज़ाहिर थियो त ॻोठ में बिजली बि कोन हुई, इहा लालटीन खणी हिक हिक दर ते वञणु ऐं उन्हनि खे ॿिनि बिगड़ेलनि खे ॿिनि ड्रथलनि खे ठाहिणु, इन खां वॾी कहिड़ी नेकी आहे? इन खां वॾी का नेकी कोन्हे का दुनिया जे अंदरि। अहिड़ो हिकिड़ो सुठो ऐं नेक इंसानु हुयो जे सभिनी लाइ भलायूं कयूं। इहा अॼु हिते ॿुधी सी ॻाल्हि असांखे ख़बर पई, ॾाढी ख़ुशी बि थी। ऐं सुलह जूं अमन पसंदि इहे सभु ॻाल्हियूं हिते ॿुधियूं। पर आउं पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे मुख़्तसिर करे किताब ते ईंदुसि, छो त किताब जो मुहूर्त बि आहे। हिन किताब में मुख़्तलिफ़ शाइरी असांखे नज़र अचे थी। जीअं ॻाल्हि थी हिते त हिकिड़ो त मज़हबी शाइरी आहे हिन में, ऐं मज़हबी शाइरी में हमद आहिनि, नातूं आहिनि, क़सीदा आहिनि, नोहा आहिनि, मनक़बतूं आहिनि ऐं हिन क़िस्म जी शाइरी आहे। उन खां पोइ शान मौला अली जे नाले सां उनवान सां हिकिड़ो अलॻि उन में हिकिड़ो हिसो रखियलु आहे। शान आले रसूल जे उनवान सां हिकिड़ो अलॻि हिसो आहे। शान विलायत जे नाले सां हिकिड़ो अलॻि हिसो आहे ऐं काफ़ियुनि जो हिसो आहे, ग़ज़ल आहिनि। पर मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हीअ किताब पढ़ण सां इहो अंदाज़ो थियो मजमूई तौर ते सॼण क़बूलाई साईं जे शाइरीअ ते लोक रंग बि काफ़ी हावी आहे। जो तव्हां ॾिसो त हिन किताब जे अंदरि जिते ग़ज़ल लिखियलु आहे, जदीद शाइरी जी हिकिड़ी सिन्फ़, उते क्लासिकल शाइरी मां वरी काफ़ी बि लिखियलु आहे। पर लोक शाइरी मां वरी 3 अखरी बि लिखियलु आहे, त ॾोर बेत बि लिखियलु आहिनि। त माना हिक ई वक़्तु हू शाइरीअ जे टिनी रंगनि खे गॾु खणी हलियो आहे। लोक रंग बि हुन में आहे, जदीद शाइरी बि हुन में आहे, क्लासिकल जेको शाइरी जो लबो लहजो आहे ऐं सिन्फ़ूं आहिनि उहे बि असांखे उन में नज़र अचनि थियूं। उन खां पोइ मंज़ूम ख़त। हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु चवणु चाहींदुसि, उन खां पोइ हिकु मिसाल आउं शाइरी जो ॾियणु चाहींदुसि सॼण साईं जे शाइरी मंझां। असल ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं बि कंहिं शाइर ते ॻाल्हायूं त उन दौर खे ज़हन में रखी ॻाल्हायूं। जेकॾहिं असां हिन मौजूदा दौर खे ज़हन में रखी मौजूदा दौर ताईं अदब जेका तरक़ी करे चुको आहे, शाइरी में जेके ट्रेंड्स आया आहिनि, जेके लाड़ा आया आहिनि, जेकॾहिं 21वीं सदीअ जी शाइरीअ खे साम्हूं रखी, सिंधी शाइरी खे साम्हूं रखी असां सॼण क़बूलाई खे पढ़ंदासीं त असां चवंदासीं त हीउ त जेको आहे सो हिकु क़दीम दौर जो अहिड़ो शाइर आहे जंहिंजी शाइरी अॼु जे दौर सां मैच ई नथी करे। पर जेकॾहिं उन दौर खे ॾिसी, जंहिं दौर में 30s में सॼण क़बूलाई साईं जी जनम थियो आहे ऐं 50s में हुन शाइरी शुरू कई आहे 50 जे ॾहाके में, त तव्हां ॾिसो त 50 जे ॾहाके में असां वटि सिंधी शाइरी जा लाड़ा हुया कहिड़ा, सिंधी शाइरी जा मौज़ू हुया कहिड़ा, सिंधी शाइर मजमूई तौर छा लिखंदा सवाइ चंद जे, जनरल थो चवां। ऐं पोइ उन दौर खे नज़र में रखी असां ॾिसंदासीं त सॼण क़बूलाई उन दौर जो हिकिड़ो तमामु वॾो शाइर आहे। हक़ीक़त इहा आहे। उन दौर खे असां सिंधी शाइरी जो हिकिड़ो रवायती दौर चई सघूं था, जेतोणीकि उन में उन ई दौर में 50 वारे ॾहाके में जदीद शाइर मौजूदु हुया। उन खां अॻु में बल्कि किशन चंद बेवस ऐं शेख अयाज़ ऐं तनवीर अब्बासी, नारायण शाम, इहे उन दौर जा ई शाइर आहिनि। पर हिकिड़ो जेको रवायती शाइरीअ जो हिकिड़ो पूरो हिकिड़ो दौर रहियो आहे ऐं हिकिड़ी वॾी टही रही आहे, उन में सॼण क़बूलाई साईं जेको आहे तमामु हिकिड़ो पुख़्तो शाइर आहे। ऐं ख़ासि तौर ते मां जेका हीअ हिन में शाइरी पढ़ी, तव्हां यकीन कयो त माना ईअं आहे त उहा फ़नी तौर एॾी मज़बूत शाइरी आहे, एॾी मज़बूत शाइरी आहे जो तव्हां जॾहिं पढ़ंदव त तव्हांखे पाण ई उहा शाइरी पाण सां गॾु खणी हलंदी। उनजो रिदम, उनजी लय, उनजो तरन्नुम, उन में मौसीक़ियत, उन लफ़्ज़नि जो जड़ा,
उनमें तजनीसुनि जो कमाल उहो एॾो हसीन आहे जो तव्हां पढ़ंदव तव्हांखे महसूसु थींदो त तव्हां हिकिड़ो लफ़्ज़नि जे लहरुनि में तरंदा था वञो। हाणे इहा उन दौर जे शाइरी जी हिकिड़ी तमामु वॾी ख़ूबी हुई जेका असांखे सॼण क़बूलाई साईं जे शाइरी में नज़र अचे थी। मसलन जेकॾहिं उनजो असां जेको पहिरियों हिसो आहे मज़हबी शाइरी जो, उन में हमद ऐं नातूं पढ़ूं था न त उन में बि असांखे उहा ॻाल्हि नज़र अचे थी। मसलन लख लख भलायूं तुंहिंजूं मालिक जहान वारा परवरदिगार प्यारा, शाहन जो शाह तूं आ तुंहिंजो न को बि सानी, मखलूक ते ॾमर खां वध तुंहिंजी महिरबानी, मेटी थो महर सां तूं मन जा मिड़ई मुझारा परवरदिगार प्यारा। हाणे माना हुन में हिकिड़ो रिदम आहे, हिकिड़ी लय आहे, हिकिड़ो तरन्नुम आहे, हिकिड़ी मौसीक़त आहे, हिकिड़ो तव्हांखे उहा शइ महसूसु थींदी इन क़िस्म जी। इहो ई उनजी सॼी शाइरी में आहे। मिसाल हुनजी हिकिड़ी नात में बि अहिड़े क़िस्म जी तव्हांखे इहो ई लहजो नज़र ईंदो, थी बहारनि में बहारी ख़ुदि बहारनि ईद कई, ख़त्म थियो दौरे ख़िज़ा उजड़ियल दयारनि ईद कई, गुलशने बाला में थी वियो चहचटो चैनी तरफ़, बोस्तां नंढड़े में भौरनि बेशुमारनि ईद कई, ऐं वॾ फुड़ो थर ते वसी पियो सभु तरायूं तार थियूं, बुक झले ढुकड़ा भरे अभरनि उञारनि ईद कई। त इहो माना तव्हांखे हिन शाइरी जे अंदरि इन क़िस्म जी ॻाल्हि महसूसु थींदी। ॿियो, जॾहिं असां सॼण साईं जी काफ़ी पढ़ूं था, काफ़ी जो तालुक़ु बुनियादी तौर ते असांजो साईं आशिक़ निज़ामानी साहिबु वेठो आहे, सिंध जो तमामु वॾो रागी, असांजो मोहतरम दोस्त माना आहे। त काफ़ी जो जेको तालुक़ु आहे उहो बुनियादी तौर ते ॻाइण सां आहे। मां चवां थो काफ़ी जी ख़ूबी आहे त तव्हां जॾहिं उनखे पढ़ो बि न त तव्हांखे दिलि चए न ॻाइजे, छो त बुनियादी तौर ते ॻाइण जी सिंफ़ आहे। वाई जेका आहे, वाई आवाज़ आहे, सदा आहे, उनजो बि तालुक़ु ॻाइण सां आहे, पर काफ़ी जो ख़ुसूसी तौर ते गायकी सां तमामु गहरो माना तालुक़ु आहे। मां जॾहिं सॼण क़बूलाई साईं जी पंहिंजो काफ़ी पढ़ियूं त हिकिड़ी काफ़ी मूंखे साम्हूं अची वई, भली आहे भूरल तुंहिंजूं लख भलायूं, बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजो ख़ासि रवायती अंदाज़ आहे। उनजा जेके ॿोल आहिनि, उनजी लफ़्ज़ियात आहे, लफ़्ज़नि जो जेको चिटसाल आहे, सॼो बीहक आहे, उहा बिल्कुलु हिकिड़ो रवायती काफ़ी वारो लहजो आहे, ॿोली उहा आहे, डिक्शन उहा आहे साॻियो। पर मां जॾहिं पढ़ियमि त मूंखे दिलि पियो चए मां हिनखे जेको ॻायां। ठीकु आहे, मां ॻाए कोन थो आशिक़ साईं वेठो आहे। पर मिसाल हिनखे ॻाए सघिजे थो, को सुरीलो आशिक़ साईं जहिड़ो ॻाए सघे थो। असां त घर सुरीला कोन्हे, उन ॻाए कयूं, पर ॻाए सघिजे थो। माना को सुठो फनकार जेकॾहिं पर रवायती काफ़ी वारे रंग में जेकॾहिं मां थोरो झुंगारियां त साईं ॿुधाईंदो त इहो सुर कहिड़ो, पंहिंजो हू कहिड़ो आहे, राग कहिड़ो आहे। मिसाल मूंखे, हा, मां जॾहिं पढ़ियमि त मूंखे ईअं महसूसु थियो त हिनखे हीअं बि चई सघिजे थो पढ़ण जे बजाए, भली आहे भूरल तुंहिंजूं लख भलायूं, हो भली आहे भूरल तुंहिंजूं लख भलायूं, हली आओ जानी, हली आओ जानी, हली आओ जानी, तुंहिंजूं जीअ में जायूं, तुंहिंजूं जीअ में जायूं, भली आहे भूरल तुंहिंजूं लख भलायूं। हुयसि तो सिवा मां ए सुहिणल अब न, पर तंहिंजे बावजूदि जॾहिं मां पढ़ी या काफ़ी त मां चयो त हिन काफ़ीअ खे रुॻो पढ़िबो न, पर हुनखे ॻाइणु खपे। इहा हिन शाइरी जी ख़ूबी आहे। ऐं उहा उन दौर जो जेको लबो लहजो आहे या क्लासिकल शाइरी जी जो हुस्न आहे उहो हुन में पलटी आयो आहे एक्चुअली। ऐं ईअं न रुॻो काफ़ी, पर हुन सां गॾोगॾु ग़ज़ल जेको आहे उहो बि हसीन आहे सॼण क़बूलाई जो। मिसाल, निगाहे नाज़ जो हर वार सर कापार ते पहुतो, निगाहे नाज़ जो हर वार सर कापार ते पहुतो, असर तीरे नज़र जे वार जो हर वार ते पहुतो, हुई का हुस्न में ताक़त कशिश जी कारगर अहिड़ी, अखियुनि जो आर हुई अज़ ख़ुद रूए दिलदार ते पहुतो। उन दौर जो ख़ासि लहजो आहे,
जंहिंजो आउं ज़िक्र कयो पंहिंजे शुरूआती गुफ़्तगू में, त ही उन दौर जो ख़ासि लहजो आहे जेको असांखे सॼण क़बूलाई जे शाइरी में नज़र अचे थो। या ही गज़ल ॾिसो तव्हां, मुंहिंजो ख़्याल आहे त ही गज़ल शायदि कंहिं तरह ते लिखियल हुजे, ख़ावर वधीक उनखे तस्दीक कंदो, पर हिन गज़ल जो जेको फॉर्मेट आहे, गज़ल जी जेका हिन जी हैयत आहे, ऐं हिन जो जेको वज़न आहे गज़ल जो, ऐं हिन गज़ल जे अंदरि जेका मौसीक़त आहे, उहा सभु ॿुधाए थी त उहो उन हिकिड़े दौर जी नुमाइंदगी करे थो पियो। महबूब जी मर्ज़ी मेण मां दिल जे करे त, हा, महबूब जी मर्ज़ी मेण मां दिल आहुन जी करे त करे थो सघे, कोई बि खणी कंहिं तां ही फिदा तन मन जे करे त करे थो सघे। सनी हो सॼणनि जो, सॼण साईं जे किताब में मुख़्तलिफ़ जेके सिन्फ़ूं आहिनि उन में उन जे फ़नी पहलुअनि ते, उन जे वज़न ते ऐं उन सभिनी ते डिटेल में ॻाल्हाए सघे थो। असांजो दोस्त मां सम्झां थो आदिल उन में वधीक महारत बि रखे थो पियो, थी सघे थो उन ते ॻाल्हाए बि सही, पर ख़ासि तौर ते हिकिड़ो गज़ल उनखे अलॻि करे आइडेंटिफाई कयो वियो आहे त ही हिन गज़ल जी ख़ासि ख़ूबी आहे कहिड़ी, तजनीस हर्फ़ी। ऐं तजनीस हर्फ़ी मां चवां थो लतीफ़ साईं जे शाइरीअ जे फ़नी पहलुअनि खे असां जॾहिं ॾिसंदासीं त हुनजो कमाल जेको आहे फ़न जे हवाले सां उहो इहो आहे त लतीफ़ जी सॼी शाइरी में तजनीस हर्फ़ी जो कमाल मौजूदु आहे। पहिरें शेर खां वठी अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, त माना तजनीस हर्फ़ी जो कमाल आहे। ऐं सॼण साईं जो, सॼण क़बूलाई साईं जो हिकिड़ो गज़ल हिन में तजनीस जे हिन ख़ूबी सां एॾो भरपूर आहे जो आउं उहो ज़रूरु हिते पेश करणु चाहियां थो, ऐं उहो पेश करे तव्हां खां इजाज़त वठंदुसि। थोरो गौर सां ॿुधंदो त मज़ो ईंदो ॾाढो। पई पल पल पहाड़नि में पुकारियां पुॼ पुनल प्यारा, तजनीस, पई पल पल पहाड़नि पर पुकारियां पुॼ पुनल प्यारा। नवनि लफ़्ज़नि जी बि कतार आहे जेका पे सां शुरू थिए थी। पई पल पल पहाड़नि में, पई पल पल पहाड़नि पर पुकारियां पुॼ पुनल प्यारा, विलीअ वारिस वसीला वर वधाइज, हा, वधाइज विख वरण वारा, ऐं जबल जाड़ू जुदा जेड़ियूं जुदा जानिब जहिड़ी झोरी, जलन जोशूं जिगर जेरा, जियारियो जीअ जा जारा, ऐं ॾुखीअ ॾेरनि ॾुखायो डूंगरनि ॾाढा ॾेई ॾुखड़ा, ॾिठम ॾोलावा ॾोरींदे ॾिनव ॾुख ॾाज ॾातारा। हाणे ॻाल्हि इहा आहे त तजनीस हर्फ़ी में असां ॾिठो आहे त शाइरी में तजनीस हर्फ़ी जेका थींदी आहे उन में ज़रूरी न आहे त हर जेको पंहिंजो लफ़्ज़ आहे उहो साॻे अखर सां शुरू थिए। ॿ या टे लफ़्ज़ बि जेकॾहिं साॻे अखर खां शुरू थींदा आहिनि ऐं पोयां ॿ टे ॿिया बि हूंदा आहिनि त बि असां चवंदा आहियूं त हीअ तजनीस हर्फ़ी जे पंहिंजो हुस्न सां भरियल ऐं जिंज शेर आहे। पर हिन में तव्हां ॾिसो लफ़्ज़नि जी सॼी कतार तव्हांखे साॻे अखर सां शुरू थींदे नज़र अचे थी। ऐं तजनीस हर्फ़ी जे उन फ़न खे कमाल कारीगरीअ सां हिन में कत बांधो वियो आहे। मां सम्झां थो त सॼण क़बूलाई साईं हिकिड़ो पंहिंजे दौर जो अहम शाइर हो, रवायती शाइरी में हुनजो तमामु वॾो हिकिड़ो कदकाठ आहे। ऐं मां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर असांजे दोस्तनि सागर क़बूलाई ऐं ख़ावर क़बूलाई खे मुबारक ॾियां थो त उन्हनि पंहिंजे वालिद जो हेॾो सुहिणो किताबु आंदो आहे ऐं उन जेका टुटल कड़ी उनखे जोड़ियो आहे। थैंक यू वेरी मच।